नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान सुपर लीग PSL जे 5 एडिशन में जिते सनसनी खेल मुक़ाबलनि जे करे शाइकीन जी दिलचस्पी वधी रही है त उते हिक परॾे जोड़े भी सभिनी जे ध्यान जो मर्कज़ बणायो है। PSL जा मुक़ाबला इन वक्त उरूज ते पहुची चुका आहिनि। उन सां गॾोगॾु शाइकीन जी दिलचस्पी भी वधी रही है। सीरीज़ में सनसनी खेज़ मैचनि जो सिलसिलो भी जारी है। इन मैच में परॾे रांदीगरनि वॾे अंग में हिसो वठी रहिया आहिनि, जॾहिं त रांदीगरनि सां गॾु औरत फ्रीज़लैंडर ईरान आइलैंड ऐं सभिनी जे ध्यान जो मर्कज़ बणिजी चुकी है, जेका कोयटा ग्लैडिएटर जे ऑलराउंडर बेन केटिंग जी मंगेतर है। एक तरफ़ केटिंग मैच में छक्का हणी रहियो हो त इस्लामाबाद यूनाइटेड जे खिलाफ़ फतेह जे मैच में पाण खे फिनिशर जे तौर ते मञायो ऐं पोइ गुज़िरियल राति बेन केटिंग ॿीहर कमाल करे ॾेखारियो त कोयटा ग्लैडिएटर खे इस्लामाबाद यूनाइटेड जे खिलाफ़ आख़िरी ओवर में सनसनी खेज़ मुक़ाबले खां पोइ कामयाबी ॾियारे 17 बालनि ते 4 छक्कनि ऐं 2 चौकनि जी मदद सां नाक़ाबिले शिकस्त 42 रन्सूं ठाहियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।